साइड ते मूंखे तव्हांखे ॾेखारिणो आहे पंहिंजे ॻोठ जो बैकग्राउंड प्लस में मुंहिंजो नंढो मूंसां गॾु आहे हिन जा मूंखे ठहिराइणा आहिनि वार। दोस्तो वीडियो तमामु इंट्रस्टिंग थींदो, तव्हां ॾिसिजो पूरो। तव्हांखे मां ॿाहिरियों बिल्कुलु ॾेखारींदुमि त असांजे ॻोठ जो ज़बरदस्त लुक आहे। हेलो दोस्तो, ॾिसी रहिया आहियो तव्हां ॻोठाणी ज़िंदगीअ जो हिकु ज़बरदस्त नज़ारो। हे तव्हां ॾिसो बनियूं, ऐं हे ॾिसो दोस्तो केॾी न कुदरती सावक आहे। हे बनियूं आहिनि, हे माण्हुनि जा फ़सुल आहिनि। ही बनी तयारु थी रही आहे फ़सल जे लाइ, ऐं हे असांजी नहर जो आहे पाणी। ऐं दोस्तो हे साम्हूं तव्हां ॾिसो था फ़सुलु आहे सारियुनि जो, ऐं हेॾां हे फ़सुलु तव्हां ज्वार जो ॾिसी रहिया आहियो, जेको तमामु बहितरीनु सावक एतिरो ज़बरदस्त आहे, जेको ॾिसण सां हिकु कुदरती तव्हां हुस्न ॾिसो त केतिरो ज़बरदस्त आहे। दोस्तो मां दुकानु शाप पंहिंजो बंदि करे ॿारनि खे मां विज़िट लाज़मी कराईंदो आहियां। तव्हां ॾिसो था त असांजे ॻोठ खां बिल्कुलु ॿाहिरि हिसे में ही बनियूं सावक ऐं ख़ूबसूरत नज़ारा हूंदा आहिनि, जेके मां पंहिंजे ॿचड़नि खे घुमाईंदो लाज़मी आहियां टाइम कढी करे। बि तव्हां ॾिसो फ़सुल मारोड़नि जा बिल्कुलु केॾी महिनत सां तयारु करे रहिया आहिनि। ऐं दोस्तो केतिरो ज़बरदस्त, ऐं मूंखे नंढड़े जा वार ठहिराइणा हुया। हिनमहिल मां पहुतो आहियां सैलून ते, ऐं हिनमहिल मां नंढड़े जा ठहिराए रहियो आहियां पंहिंजे पुट जा वार। तव्हां ॾिसो केतिरी बहितरीनु कटिंग थी रही आहे, ऐं उन खां बाद में तव्हां ॾिसंदव त केतिरो ज़बरदस्त। ऐं मूंखे नंढड़े जे लाइ वठिणा हुया पकोड़ा। पकोड़ा मुंहिंजा नंढड़ा खाईंदा आहिनि तमामु घणे शौक़ सां। त दोस्तो तव्हां इहो ॾिठो, इहो हुयो अॼु जो मुंहिंजो व्लॉग। उमेदु आहे तव्हां सभु ॿाहिरि सुठे तरीक़े सां सपोर्ट कंदो ऐं चैनल खे लाइक लाज़मी कंदो ऐं